अपील आहे त मूंखे इंसाफ़ ॾियारायो, बसि मूंखे इंसाफ़ ॾियारायो। मां ज़ुल्फ़कार वली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो छानका न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो कंबर जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे छजड़ा, उते हिकिड़ो वाक़ियो पेश आयो ऐं उन वाक़िए में उतां जा जेके ॿुधायो थो वञे त 62 जेके उतां जा माण्हू आहिनि उहे मुलविस आहिनि। उन हवाले सां अॼु असां मौजूदु आहियूं कंबर में ॻोठु छजड़ा में, ऐं हिते जंहिं नियाणीअ सां जेको मुतासिर थी, जंहिंसां ज़्यादती थी ऐं जेको कुझु टाइम खां वठी सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, प्रिंट मीडिया ते उन्हनि जूं ख़बरूं हलनि पियूं ऐं उन्हनि जो जेका FIR आहे उन में उन्हनि जा नाला बि ॾिनल आहिनि। उन खां पोइ कार्रवाई किथे पहुती ऐं इन सिलसिले में जेको अॼु असां मौजूदु आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं असां यास्मीन मेमण सां, जेको जन सां हीउ वाक़ियो पेश आयो आहे। त बेसिक जेको वाक़ियो आहे उहो पेश कॾहिं आयो आहे ऐं इन सिलसिले में जेको उहे जेके ओबाश जेके छोकिरा हुया, 62 जेके छोकिरा हुया, उहे कॾहिं खां हिननि जी उन पीछो कयो या उन्हनि सां जेको ज़्यादती किथे कहिड़े इलाइक़े में हिननि सां ज़्यादती थी वई ऐं उन खां जेको FIR खां पोइ बि उन्हनि ते कार्रवाई न थी आहे। इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल कंदासीं यास्मीन मेमण सां। अजी, तव्हां इहो ॿुधायो त इहो जेको तव्हां सां जेको वाक़ियो पेश आयो, इन में जेके माण्हू जेके तव्हां सां जेके ज़ाहिर आहे उहे 2 हुया 3 हुया जेके तव्हां पाण पंहिंजी ज़बानी ॿुधाईंदा, त उन में उहे तव्हांजो पीछो कंदा हुया या तव्हांजे मोहल्ले में हुया या तव्हांखे अॻु में तंग कंदा हुया, इहो तव्हां बेसिक उहो शुरू खां असांखे ॿुधायो। न, मूंखे त तंग न कंदा हुया, पर मां पंहिंजे घरां निकिरी, पंहिंजे भाउ जे घरां निकिरी पंहिंजे चाची जे घर पई वञा। हुते 3 जवाबदार हुया जंहिंजो नालो अकील रहमान, मुइन ऐं फ़ाइज़, जे मूंसां हथियार ज़रिए माना मूंसां ज़बरदस्ती कई अथनि ऐं ज़बरदस्ती करण जे बावजूद बि वरी मूंखे धमकायो वियो आहे। धमकायो त पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हि ॿोल न कजो ऐं पंहिंजे घर वारनि खे न ॿुधाइजो। मां पंहिंजे घर वारनि खे न ॿुधायो 28 जुलाई तक। ऐं मां सोचियमि त अगरि कुझु बि थी थो सघे त वरी मां पंहिंजी वॾी भेण सां ॻाल्हि कई और मां पाण ई SP हेठि फ़रियाद दाख़िल कई, जेके अॼु ताईं जवाबदार दाख़िल न थिया ऐं उन्हनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। ॿार घुमंदा था। अच्छा, इन जेके उहे छोकिरा हुया, ओबास जेके छोकिरा हुया जिन तव्हांजी हींअर ईअं सम्झो ज़िंदगी तबाह करे चुका आहिनि, उहे माण्हू जेके तव्हां सां मिलिया, जॾहिं तव्हां सां उहे तव्हांखे खणी विया हितां या तव्हांजे मोहल्ले में तव्हां सां ज़्यादती थी, छा उन वक़्तु कुझु माण्हू न हुया उन इलाइक़े में या पंहिंजी गाॾी ते तव्हां खणी विया, इहो तव्हां ॿुधायो। न, घिटी में खादिम सॾिड़ो आहे उनजी उतां खणी हले घर आहे, उतां उन में ज़बरदस्ती कई अथनि। हाणे इहे जेके माण्हू हुया उन में घणा माण्हू मुलविस हुया, उन्हनि जा जेके नाला आहिनि उहे बि असांखे ॿुधायो, जीअं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे जीअं ख़बर पवे। 3 जवाबदार हुया न, बाक़ी कोई बि न हुयो। मां घणो पाण खे बचायमि पर केरु न ॿुधो, केरु अहिड़ो वाक़ियो न ॿुधा, को बि न हुयो। उन्हनि जा नाला ॿुधायो। नाला अकील रहमान, मुइन ऐं फ़ाइज़। अच्छा, हाणे जेका FIR थी वई आहे, FIR खां पोइ जेके इहे जवाबदार आहिनि उन्हनि ते को हथु पियो आहे कानून जो या उन्हनि खे जेके सपोर्ट कंदड़ आहिनि उहे कहिड़ा माण्हू आहिनि, छो त उहे तव्हांजे ई इलाइक़े जा माण्हू आहिनि ऐं उहे केतिरा बासर आहिनि या तव्हांखे सपोर्ट न आहे, तव्हांखे उहे माण्हू जेके सिंधी क़ौम जेके ॿुधनि था पिया, छा तव्हां उन्हनि जे तव्हांजे इन मसइले जे लाइ उहे माण्हू तव्हां सां मिलिया, के सोशल वर्कर, के सियासी माण्हू हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे तव्हां सां अची मिलिया आहिनि इन मसइले में? बिल्कुलु मिलिया आहिनि असां सां। अच्छा, इहे जेके FIR थी आहे उन खां पोइ उन्हनि ते कार्रवाई न थी आहे? न थी आहे। SSP साहब सां तव्हांजी मुलाक़ात थी, तव्हां विया? हा, फर्स्ट टाइम मां वई हुयमि फ़रियाद करणु। उन्हनि बि चयो त असां जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं, पर ख़बर न आहे अॼु ताईं गिरफ़्तार छो न आहिनि थिया। हाणे तव्हां छा था चाहियो? मूंखे बसि इंसाफ़ खपे। ख़बर न आहे उहे अचनि था या नथा अचनि, बसि मूंखे सभिनी सां इहा ई अपील आहे त मूंखे इंसाफ़ खपे, बसि उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कनि।
उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हा कार्रवाई करी वञे बसि। यास्मीन मेमण जी जेका सिस्टर आहे वॾी, उन्हनि जो आसिया नालो आहे, ऐं उन्हनि खां ॿुधूं था त जेको उन्हनि जेको कार्रवाई थी आहे या उन सिलसिले में जेकी ॻाल्हि ॿोल थी आहे, छो त हीअ अधी त खणी जेको आहे सो हिन वक़्तु मसइले में आहे, इन करे घणो ॻाल्हाए बि कोन थी सघे ऐं मुसलसल रहंदी रहे थी, त उन हवाले सां अदी सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया। अदी तव्हां ॿुधायो त इहो जेको मसइलो आहे यास्मीन वारो किथे पहुतो आहे ऐं उन जा जेके माण्हू आहिनि, कहिड़ा कहिड़ा माण्हू तव्हां वटि अची चुका आहिनि, कहिड़ी कहिड़ी तव्हांखे दिलजाए ॾेई चुका आहिनि, ऐं उहो किसो पहुतो किथे आहे? असां सभिनी कारकुननि ऐं समाज जेके बि आहिनि, तंज़ीमुनि वारा, पार्टियुनि वारा, भाऊ वारा आहिनि, सभिनी असां सां ताउन कयो हुयो। सभई असां ॾे आया हुआ ऐं असांखां उन्हनि पुछा कई वई। असांजो मौक़िफ़ रुॻो सिर्फ़ु इहो ई त असांजा जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगरि कुझु बि का बि ॻाल्हि थी, कुझु बि थियो, इहो बाद जो कमु आहे। पहिरियों ई असांजो इहो इन्हनि खे गिरफ़्तार कयो, गुनाहगार उहे आहिनि, उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। जेके हितां जा जेके सियासी अॻुवान आहिनि, जेके जन खे तव्हां ई वोट ॾेई ऐं अॻिते आंदो आहे, हिते सोशल वर्कर आहिनि, ख़ासि तौर ते जेके गैबी सरदार ख़ान आहे, उहे बि एक्टिव रहंदा आहिनि। उनखां अलावा सरदार मोहम्मद अली हिकिड़ो साहिबु आहे, उहो बि तमामु सोशल वर्कर आहे, तमामु घणो कमु कंदो रहंदो आहे। ऐं हितां जीअं तव्हां इसरार साहिब जी ॻाल्हि कई, त इहे माण्हू जॾहिं आया आहिनि, उनखां पोइ जेको कमु आहे, जेको तव्हांजी FIR आहे, उनखां FIR ते अमल थियो आहे, उन्हनि माण्हुनि ते कुझु को फ़र्क़ु पियो आहे? हा त बसि उहे आया हुआ, उन्हनि जे अचण खां पोइ बाक़ाइदगीअ सां पुलिस वारनि एक्शन बि खयूं हुयो। उन्हनि पंहिंजी कोशिशि कई हुई हुननि खे गिरफ़्तार करण जी, बार बार हुन ॾे अचनि पिया, पर माना हू इन जी गिरफ़्तार इन खां पुछण खां अॼु पुलिस जे अरेंज करण खां अॻु में हू निकिरी हलिया पिया वञनि, घरनि खे ताला ॾेई हलिया पिया वञनि। पुलिस वारनि असां सां ताउन कयो, भरपूर ताउन कयो। AIG साहिबु हुयो, DIG साहिबु हुयो, असां सां उन्हनि ताउन कया। पोइ ख़बर न आहे अॻिते छा हली रहियो आहे, इहा असांखे ख़बर न आहे। हाणे तव्हां जेके छो त सिंध में तक़रीबन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हले थी पई टियों भेरो, उन में चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन। ॿिया जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, वज़ीर आला सिंध आहे, आर्मी चीफ आहे, चीफ जस्टिस आहे, उन्हनि खे तव्हां कहिड़ी अपील कंदो? बसि उन्हनि खे इहा ई अपील आहे त असां ग़रीबनि जी नियाणियूं आहियूं, यतीम आहे मुंहिंजी भेण, बेवाई बेसहारी आहे, उनखे वधि में वधि बि इंसाफ़ कजे। असांखे तव्हां अॻु भराए थी, असांजे अॻु तव्हां कयो ऐं तव्हां खां असांखे कुझु बि नथो मिली सघे। असांखे उमेदूं आहिनि त तव्हां असांखे इंसाफ़ ॾियाराईंदो। हाणे अदी जी जेका ॿी भेण आहे नाइला मेमन, उन्हनि जा बि असां जेको आहे व्यूज़ तव्हां ताईं पहुचायूं था, त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे? जी अदी तव्हां ॿुधायो। न मुंहिंजी त इहा ई आहे, मिस जी ऑल पाकिस्तान खे अपील आहे, चीफ जस्टिस खे, बैरिस्टर खे, वज़ीर आज़म खे, चीफ मिनिस्टर खे इहा ई अपील आहे त असांखे इंसाफ़ ॾियारायो। अगरि इंसाफ़ न मिलंदो त असां पाण आपघात करे छॾींदासीं। ज़ाहिर हिन खे इंसाफ़ न मिलंदो त कंहिं बि नियाणी खे इंसाफ़ न मिलंदो। छा सिंध में इहो ई थींदो रहंदो? केसिताईं चुप रहंदा? आख़िर पुलिस एक्शन खणी छो नथी? हालांकि तव्हांखे सपोर्ट बि थिए थी, सियासी माण्हू तव्हां वटि अचनि बि था, पोइ बि उन्हनि ते हथु न पहुतो आहे। शायदि हू इन हथ खां अञा कानून जे हथ खां परे छा? जी हा, वॾा माण्हू आहिनि, पर मां त ईअं थी चवां त हिन टिनी जवाबदारनि सां गॾु एडवोकेट जया आहे, उहो ई हुननि जी सपोर्टिंग घणी थो करे, उहो ई थो करे। असांखे केस हटाइण था उहे धमकी थो ॾियाराए। असांजे कुझु ॾींहं ते घर ते फायरिंग बि कराई हुई, FIR दर्ज कूड़ी कराई वई आहे। बसि हुननि खे इहा ई, बाक़ी ॾिसूं, असांखे इंसाफ़ खपे। जेको कुझु करे थो उन्हनि सां गॾु इहा आहे एडवोकेट्स, बसि असांखे उनखे बि सज़ा अचे। सपोर्टिंग उहो थो करे, सोच उनजी आहे। बसि मूंखे इंसाफ़ ॾियारायो। मूंखे बि मां उन्हनि सभिनि खे अपील थी कयां त मूंखे इंसाफ़ ॾियारायो। नज़ीर इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं फयाज़ हुसैन मेमण साहिब सां, जेके यास्मीन मेमण जा भेणियूं ॿिया आहिनि, उन्हनि सां इहो हाल वाल कंदासीं। इहो जेको हादसो पेश आयो आहे, जेको इहो वाक़ियो पेश आयो आहे, उन हवाले सां त उन्हनि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे? जी फयाज़ साहिबु। साईं, असांजो मौक़िफ़ इहो आहे त पहिरियां जेके मेन जवाबदार टे आहिनि, जीअं नियाणीअ सां ज़ुल्म कयो आहे, उहे गिरफ़्तार कया वञनि। उनखां पोइ जेको असांजे मथां फ़ैसिले जो दॿाउ विझो थो वञे, हाली त का ॻाल्हि ई कोन्हे का। मेन जवाबदार गिरफ़्तार थिए, उनखां पोइ भाइपी जी ॻाल्हियूं थींदियूं। असांखे एतिरो प्रेशराइज़ कयो थो वञे जंहिंजो कोई हिसाबु कोन्हे को। मेन रस्तो असांजो ॿिए तरफ़ खां आहे, हितां टपण खां बि असांखे धमकियूं ॾिनी वञनि, ग़लति हिकिड़ियूं फिल्मियूं ठाहे उहे नेट ते हलायूं वञनि थियूं, असांखे बदनाम करण जे का। हिकु ॾोही बि उहे
असां इज़त वारा माण्हू असांखे हिननि एतिरो माना बदचलन सम्झो आहे इन को किरदारु कोन्हे को। असीं वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऐं ॿाहिरि जा जेके बि असांजा वकील भाइर आहिनि या यूनियन अॻवान जेके बि आहिनि, मोहम्मद अली साहिबु आहे, नवाब सरदार ख़ान असांजो वॾो मोहसिन आहे, वॾो क़ाबिल एतिराम आहे, असां उन्हनि खे अपील कंदासीं त असांजी रहनुमाई करे हिन केस में असांखे ताक़त ॾेई मेन जवाबदारी गिरफ़्तार कराए। उन्हनि तव्हांखे इहा जेको बिल्कुलु ख़ातिर कराई आहे त तव्हांजे केस जो थींदो, पर FIR मुताबिक़ हींअर FIR खे बि टाइम थी चुको आहे, त उन हवाले सां SSP त तव्हांजी पर्सनल हुन खां पोइ ॻाल्हि ॿोल थी आहे त हीअ जवाबदार गिरफ़्तार छो नथा कनि? उनजो इहो ई मसइलो आहे त हुननि वकीलनि साहिबनि खे विच में आणे असांजे केस खे पोइते करण जी कोशिशि कई हुई। या साहिबु अरेट पुलिस अरेट कई कोर्ट में जवाबदार गिरफ़्तार करण खां त या वकीलनि खे वठी उते झोड़ो करायो। पूरी FIR असांजे मथां कयूं वयूं, SP साहिब जे मथां प्रेशर विझरायो वियो हुयो, उनखे पूरा इल्ज़ाम हणी हाई कोर्ट में घुरायो वियो। कल्ह असां हाई कोर्ट बि वियासीं जिते विच ड्राए थी वई, SSP सां ॻाल्हियूं थियूं हुन धुरियुनि जूं, हुनजे मथां कूड़ साबित थियो। SSP असांजे मथां महिरबानी आहे, अलाह हुनखे ख़ुशि कंदो, हूअ बि हुनजी न्याणी आहे। जेकॾहिं असां ग़रीबनि जो कमु कंदो ऐं जवाबदार गिरफ़्तार कंदो त अलाह हुनखे हुनजो अजुरु ॾींदो। असांखे दुआनि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे जो असां बाला ऑफिसर खे चऊं। दुआऊं आहिनि ऐं इहा न्याणी आहे जेका उन वटि टपी वई आहे, लंघी वई आहे। अलाह खां असांजो को बि सहारो कोन्हे, यतीम आहे, पीउ बि कोन्हे, माउ बि कोन्हे। उमेद इन भाउरनि में आहिनि जेका असांजा वॾा आहिनि, मोहसिन आहिनि, असांजो अब्दुरज़ाक मेमन साहिबु आहे, असांजो भयो साहिबु आहे, उनखां अलावा असांजे कंबर जा अॻवान मोहम्मद अली साहिबु आहे, नवाब सरदार ख़ान साहिबु आहे, ऐं प्लस में जेके बि अॻवान आहिनि, एडवोकेट साहिबु आहिनि, उन्हनि खे वरी बि असां अपील था करियूं ख़ुदा हिन यतीम न्याणीअ खे पंहिंजो हक़ु ॾियारियो ऐं जेके बि खूनी जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कयो। जी नाज़रीन, तव्हां यास्मीन मेमन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हींअर तमामु घणो डिप्रेशन में आहे ऐं हुननि जो जेको ॻाल्हाइण वक़्तु बि उन्हनि सां जेको इहो प्रॉब्लम थिए थो त उन्हनि जो बार बार जेको आहे उन्हनि जो ख़्यालु जेको आहे उहो उन वाक़े ॾे वञे थो पियो ऐं हीअ ॻाल्हाए बि कोन थी सघे। हिननि जो इहो चवणु आहे, या उन्हनि जो जेके सिस्टर्स आहिनि जेके आसिया ऐं नाइला, उन्हनि जो बि इहो चवणु हो त असांखे इन सिलसिले में असांजी भेण जे लाइ उहो यतीम आहे, हिन वक़्तु जो वारिस असां खां अलावा को बि कोन्हे। ऐं हिननि जो इहो चवणो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहे, जेके सिंध मां हमेशह जेको वोट खणी ऐं सिंध में गवर्नमेंट बि कंदा आहिनि, मोहतरम बिलावल भुट्टो साहिबु, उनखां अलावा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, उन्हनि खे बि हिननि अपील कई ऐं आर्मी चीफ खे बि हिननि अपील कई। उनखां अलावा वज़ीर आला सिंध हुजे, बैरिस्टर अख्तर जब्बार हुजे, या सरदार मोहम्मद अली हकड़ो हुजे, सरदार ख़ान चांडियो हुजे, मतिलबु इन्हनि जो जेके बि पॉलिटिकल उहे माण्हू जिन खे ई वोट बि ॾींदा आहिनि, पर उनखां अलावा बि जेके इंसानी हमदर्दी तहत पंहिंजी भेण सम्झी हिन केस खे जेतिरो थी सघनि उन खे अॻिते कनि ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके चयो थो वञे त तमामु घणा बाअसर आहिनि, हिते कोई बि बाअसर कोन्हे, हूंदा पंहिंजे इलाइक़े में बाअसर हूंदा, बाक़ी कानून खां वधीक को बि कोन्हे। हिन न्याणी जो इहो चवणु हो त मूंखे इंसाफ़ु खपे, मूंखे इंसाफ़ु खपे, मूंखे इंसाफ़ु खपे। इन खां अलावा हुननि जी का बि डिमांड कोन्हे। कैमरामैन ख़ालिद मुग़ल सां गॾु ज़ुल्फ़कार वली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।